नाज़रीन, अवामी न्यूज़ पारां आमा खे कंहिं ब्रेकिंग न्यूज़ ॾींदा हलूं त कराची स्कूल बंद रखण वारे हुकम ते अमल न कंदड़ स्कूलनि जे खिलाफ रजिस्ट्रेशन मुअतल करण जो सिलसिलो जारी है। कोरोना वायरस के खदशे सबब स्कूल बंद रखण वारे हुकम ते अमल न कंदड़ स्कूलनि खिलाफ कार्रवाई जारी आहिनि। रजिस्ट्रार प्राइवेट स्कूल जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में छापा हणी खुलियल 20 खां स्कूलनि जी रजिस्ट्रेशन मुअतल करे छॾी है। यादि रहे त कल ऐं अॼु जे छापनि जे दौरान 50 खां वधीक स्कूलनि जी रजिस्ट्रेशन मुअतल करे छॾी है। नाज़रीन, अवामी न्यूज़ पारां आमा खे कंहिं ब्रेकिंग न्यूज़ ॾींदा हलूं त कराची स्कूल बंद रखण वारे हुकम ते अमल न कंदड़ स्कूलनि जे खिलाफ रजिस्ट्रेशन मुअतल करण जो सिलसिलो जारी है। कोरोना वायरस के खदशे सबब स्कूल बंद रखण वारे हुकम ते अमल न कंदड़ स्कूलनि खिलाफ कार्रवाई जारी आहिनि। रजिस्ट्रार प्राइवेट स्कूल जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में छापा हणी खुलियल 20 खां स्कूलनि जी रजिस्ट्रेशन मुअतल करे छॾी है। यादि रहे त कल ऐं अॼु जे छापनि जे दौरान 50 खां वधीक स्कूलनि जी रजिस्ट्रेशन मुअतल करे छॾी है।